दीना दीनावा सां घोसपुर मां हादसे की खबर शेयर कंदा हलूं। घोसपुर शहर वेझो तंगवाणी लिंक रोड ते जमाल थाणे की हद नार माइनर भरसां बिन तेज़ रफ्तार मोटरसाइकिलन जो आमो साम्हूं टक्कर थियण के नतीजे में मोटरसाइकिल सवार 20 वीरन जो नौजवान आमिर मलिक पुट मास्टर हफीज़ुल्ला थॾे ते फौत थी वियो आहे, जॾहिं त मनसब अली बाजकाणी ऐं धणी बख्श बिजाणी सख्त ज़ख्मी थी पिया आहिनि। ज़ख्मियुनि खे वारिस ऐं भरपासे जा ॻोठ वारा खणाए शहर जी सरकारी अस्पताल घोसपुर आंदो, जिते डॉक्टर न हुअण सबबि ज़ख्मियुनि जे वारसनि सख़्त एहतिजाज कयो। इन मौक़े ते कवरेज लाइ पोतल सहाफ़ियुनि शहर मां कंपाउंडर घुराए इब्तिदाई इलाज करायो। बाद में वारिस ज़ख्मियुनि खे नाज़ुक हालत हुजण सबबि खेनि सखर जी निजी मेडिकल सेंटर ॾांहुं खणाए विया। वाक़ियो अंधेरे सबबि पेश आयो। हद जी पुलिस कुछ देर बाद वाक़े वारे हंधि पहुती ऐं ज़ख्मियुनि जे वारसनि खां तफ़सील मालूम करे वधीक जांच शुरू करे ॾिनी आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।